जीअं तो हिन वक़्तु मौजूदु आहियां मुबारकपुर में, जिते भट्टी बिरादरी जे माण्हुनि पंहिंजे बासर बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। वधीक उन्हनि खां पुछूं था त उन्हनि छा चवणु आहे। पंहिंजी ज़मीन ते 20 सालनि खां कब्ज़ा ग्रुप नूरदीन भट्टी असांजी ज़मीन हारप जे हिसाब सां वठी करे हुन 15 साल असांखे बटायूं बि ॾींदो रहियो आहे। हाणे जेको आहे 5 सालनि खां वठी धमकियूं ॾियणु शुरू कयूं त छाजूं बटायूं ज़मीन जो कब्ज़ो पाण कराए, अलाए कहिड़ा माण्हू उते विहारे छॾिया अथई। बासर माण्हू उते बि वेठा आहिनि, जंहिंजे करे असांखे अचण बि नथो ॾिए। मुंहिंजी भेण वई, उनखे बि मौत मार धमकियूं। अगरि जे मां कुझु उन्हनि जी मदद कयां थो, मूंखे चवंदा जे तूं मदद कंदे भेण भेणी वहिजी त तोखे ख़तमु कंदासीं, खणाईंदासीं, मारे छॾींदासीं। सो इन जे करे असां हीअ अर्ज़ु कयूं था, अपील कयूं था सिंध असांजे ज़िले सखर DIG कमशन साहिबु ऐं SSP साहिब खे, वस वारे अमलदार जीअं मुख़्तियारकार साहिबु आहे, जीअं SDM साहिबु आहिनि, जीअं त हितां जे हद जे अमलदार SHO आहे, सभिनी खे अपील कई थी वञे ख़ुदा करणु असांजी मदद करे, तहफ़ुज़ बि ॾिनो वञे। असांखे हिन मां ख़तरो आहे। अॼु सुभाणे ताणी उहो चए थो हुन वार्निंग कई आहे त मां तव्हांखे तव्हांजो को बचो बि न बचाईंदुसि। एॾो बासर माण्हू आहे जंहिंजो हिन वॾो हथु आहे हिन ते, अलाए काई ख़बर नथी पए जो असां हाणे घर खां निकिरी नथा सघूं। मां हिन करे पंहिंजा बचा कुझु हाणे मुतालबो असांजो इहो आहे त असांजो हक़ु कयो वञे। हिन ग़रीबनि सां नाहक आहे, हिन जी ज़ुल्म जे इंतिहा खां बचाए करे असांखे पंहिंजो हक़ु ॾिरायो वञे। धमकियूं थो ॾिए, असां पाण ग़रीब वञूं था त असांखे धमकियूं थो ॾिए। असां ग़रीब आहियूं, नंढा बच्चा आहिनि, ज़मीन जो कब्ज़ो ख़तमु कराओ। अगरि असांजी ज़मीन आहे नूरदीन भट्टी वटि कब्ज़े, असांजो कब्ज़ो टुड़ाए करे असांखे हक़ु ॾिनो वञे। असां ग़रीब आहियूं, मिसकीन आहियूं बाबा। असां रोज़ु कमाए करे खाऊं, ताज़ो कमाए ताज़ो खाऊं बाबा। नंढा ॿार बच्चा आहिनि, अब्बा मोकिलाइणा, पाण ग़रीब आहियूं बाबा। असांखे धमकियूं ॾिए थो, मारण विढ़ण जूं। असां ग़रीब कुझु नथा करे सघूं, असांखे हक़ु मिलियो वञे, असांखे हक़ु मिलियो वञे। हिननि SSP सखर DIG सखर खां मुतालबो कयो आहे त ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए तहफ़ुज़ फराहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु मीर सनमंगी, कोशिश डिजिटल न्यूज़, छिकरा।